आजानी तकरीर पेश करें खमीसो खान मेमन साहब दिन मरकजी जनरल सेक्रेटरी। औज़ुबिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इज़्ज़त मोहतरम हाजी अब्दुर्रज़ाक मेमन साहब, सभई जन असांजा वाइस प्रेसिडेंट्स, ज़िलनि खां आयल सदर जनरल सेक्रेटरीज़, तहलकनि जा सदर जनरल सेक्रेटरीज़ ऐं सिंध में मणिता जा साथियों, अस्सलाम वालेकुम। अॼु ही जेको सालियानो कन्वेंशन थियो अॼु मुनक़द कयो वियो आहे, इन ख़ुशीअ मौक़े ते हिकिड़ी त हाजी साहब जी सालगिरह बि आहे, ऐं खेसि जनम मुबारकबाद ॾींदुसि। ऐं असांखे हर साल इंशाअल्लाह ईअं ई मिलाईंदासीं। हाजी साहब जी सालगिरह सां गॾु सालानो कन्वेंशन बि। सो अॼु बि जेको कन्वेंशन आहे ऐं इमदाद साहब खे जस ॾींदुसि, जंहिं ही जेको अॼोको जेको आहे कन्वेंशन उन्हनि जो एतमाम कयो ऐं असांखे गॾु कयो, संदसि महिरबानी। ऐं तव्हां सभई दोस्त सॼी सिंध मां आयल ज़िलनि खां सभु दोस्त जेके आहियो तव्हांजी वॾी महिरबानी। आया ऐं असांजे हिते अची करे शिरकत कई, असांजो मान मथां कयो, तव्हांजी वॾी महिरबानी। उन खां पोइ थोरो साईं तफ़सील थोरो ॿुधायो असांजे इमदाद साहब, पर तनज़ीमी लिहाज़ खां असां मर्कज़ी लेवल ते एतिरो कमु न करे सघिया आहियूं जेको असांखे करणु खपंदो हो। उहे बि कुझु मजबूरियूं हुयूं। बहरहाल अल्हम्दुलिल्लाह हाजी साहब बि हाणे सिहतयाब थिए पियो, दुआ कयोसि त जल्दी सिहतयाब या थी करे असां सां गॾु जीअं जीअं अॻे डुकंदो ईअं ई डुके ऐं सभिनी खे वञी करे सभिनी जी ख़िदमतूं करे। तनज़ीम लिहाज़ खां मां अर्ज़ु कयां त अल्हम्दुलिल्लाह असांजूं गुज़िरियल साल जेका असांजी सालाना कन्वेंशन थी, उन में कुझु ज़िलई तनज़ीमूं ठहियूं हुयूं, कुझु ठहियूं पे जेके काफ़ी तक़रीबन ठही चुकियूं आहिनि। उन वक़्तु बि मां गुज़ारिश कई ऐं हींअर वरी कयांसि थो त महिरबानी करे ज़िले जा सदर ऐं जनरल सेक्रेटरी, तहलके जा जनरल सेक्रेटरी ऐं सदर, उनखे अर्ज़ु त मुंहिंजो नंबर तव्हां वटि सभिनी वटि आहे। तव्हां पंहिंजी तफ़सीलन जेका बि तनज़ीम साज़ी कई आहे ज़िले जे अंदरि, उनजी असांखे मूंखे मोकिलींदा त असां उनजी नोटिफिकेशन कढूं बाक़ाइदा तरीक़े सां। उन खां पोइ मेंबर साज़ी जे बारे में बि जेका तव्हां जाखोड़ कई आहे ऐं ज़िले जे अंदरि फॉर्म ठहिया, उन्हनि जे बारे में बि प्रोग्रेस जेका आहे उहा मोकिलींदा त असां मर्कज़ी लेवल ते उनखे असां मुनज़म तरीक़े सां दाख़िल करे सघूं ऐं क्लियर करे सघूं। सो मेंबर साज़ी जेका आहे उहा तमामु ज़रूरी आहे। फीस जेका आहे उहा बि आउं सम्झां थो त जेकॾहिं तय थियल त ठीकु आहे, जेकॾहिं न त जल्द तय कंदासीं। उन मुताबिक़ मेंबर साज़ी जी करे कलेक्शन करे ऐं जेके बि तहलकनि जा या ज़िलनि जा कमकार थियनि त उहे हलनि। आख़िर में मां वरी तव्हां सभिनी दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां, तव्हां आया ऐं असांजो मान मथां कयो। अलाह करे ख़ुशि हुजो। हाजी साहब जे लाइ दुआ घुरंदी आहियूं त अलाह खेसि जल्द वधीक सिहतयाब करे असां सां गॾु हुजे। महिरबानी।